नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कोडीजी में ख़बर ॾींदा हलूं त महिराणो नाके ते अॻूणो कुंभ चेयरमैन साजन अली वसाण जे भाउ पारां महिराणो नाके ते डंडा बरदार ऐं ॾोहारी माण्हू विहारे छॾिया आहिनि। ड्राइवरनि खां सरेआम भतो ओगाड़े रहिया आहिनि, जॾहिं त ड्राइवरनि दाहींदे चयो त असां मथां रोज़ जी बुनियाद ते तशदुद कयो पियो वञे, सरेआम ॾाढ हलायो पियो वञे, काफ़ी भेरा दाहूं कूकूं कयूं, पर को बि ॿुधण वारो न आहे। हिननि मूजिबि महिराणो नाके ते गैर कानूनी पार्किंग नथा ॾियूं त कोडीजी पुलिस डंडा वसाए बेसाहो करे छॾे थी। मजबूरी सबब असांखे बि जबरी भतो खोरी ॾियणी पवे थी। अहिड़े इतला ते नाके ते राति जे टाइम पुलिस एहलकारनि खे बीहारियो वञे थो, जेके पिण भता खोरनि सां गॾिजी मारकुट करे फी ट्रक ऐं ट्राली ते 800 रुपया वता वञनि था। हिननि वज़ीर मैदनियात शबीर खान बाजराणी खां मुतालबो कयो त महिराणो नाके ते गैर कानूनी भता खोरी बंदि कराई वञे। 400 रुपया न हींअर लिखत में त जेको आहे पंहिंजो 350 रुपया आहे, वता घणा अथनि? 400 रुपया मथे था वठनि। अच्छा, तव्हां छा आहियो पाण? यूनियन में हो या ईअं ड्राइवर आहियो? लोकल आयो। अच्छा, लोकल आयो यूनियन में अच्छा अच्छा, पुलिस बि तंग करेव थी? भला हीअ जेका टैक्स तव्हां वठनि था जाइज़ आहे की नाजाइज़ आहे? न, पोइ तव्हां पैसा भरियो छो था? अच्छा, सही। किथां जा? नंबर जो? अच्छा, जेका टैक्स आहे इहा घणी भरी थी? 800 रुपया। ऐं पर्ची ते लिखियल त जेको आहे 350 आहिनि टोटल। तव्हां गैर कानूनी टैक्स ॾियो छो था? न, मुलाज़िमनि जो मक़सदु इहो त न आहे त तव्हां माना हथ सां जेको माना हिकिड़ो दग था ॾियो। घणा ॾींहंनि खां वठी सिलसिलो इहो हले थो पियो? अच्छा, भला DC खैरपुर खां कहिड़ो मुतालबो आहे, जेको घटि करायूं या इन हले या वधाइनि? अच्छा अच्छा, भला दाहियो आहे कि में कॾहिं मीडिया ते छा आहे उन्हनि जो छा था चवनि उन्हनि को? मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।